सुगंध। अस्सलामुअलैकुम सामीन, सुगंजी सुरहान अवांजे सुंदर समातन चुनाव करण लाए प्रोग्राम जे प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक ऐं अवांजो अॼु मेज़बान अली इमरान समो अवां लाइ सुख ऐं सलामती जे खोड़ सारे दुआउनि ऐं अनेक मोहबतुनि साण हाज़िर आहियूं। जो ही सरो सफ़र अवांजे समातुनि ताईं पहुचे पियो। सरो सफ़र अवांजे समातुनि ताईं पहुचे पियो असली इंजीनियर सफ़ मेमण जे साथ ऐं सहकार सां। उम्मीद जे सहारे असां हयात जे सफ़र खे अॻिते वधाईंदा रहंदा आहियूं। ॻाल्हि ज़रूरु यादि रखणु घुरिजे त तव्हां जंहिं मंज़िल जी ॻोल्हा में आहियो उहा भले केॾी बि ऊचाईअ ते छो न हुजे, उते पहुचण लाइ इरादनि जी मज़बूती जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं इरादा मज़बूत हुजनि त मंज़िल भली केतिरी बि ऊचाई ते छो न हुजे, उते पहुचण वारा रस्ता जेके आहिनि इहो यादि रखणु घुरिजे त असांजे पेरनि जे हेठां ई हूंदा आहिनि। हिम्मत ऐं इरादनि जी मज़बूती सां का बि मंज़िल माणणु सफ़ा सवली थी पवंदी आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजनि जो साथ हुजे त पोइ हर ॾुखी राह आसान ऐं हर दूर नज़र ईंदड़ मंज़िल बिल्कुलु वेझी थी पवंदी आहे।
ये जानू कसूर बेकारी, हंसी ये जानू कसूर बेकारी, आप सगन की उम्र गुजारूं, आप सगन की उम्र गुजारूं, हंसी ये जानू कसूर बेकारी। तो ख़ूबसूरत पैगाम हो सैयद मंसूर लकवी अची बोलन ऐं रुबीना ऐं सादिक अली जे हिननि अमर आवाज़नि में त जेकर ज़िंदगी जे सफ़र में पंहिंजनि जो उहे हिक ॿिए सां गॾिजी रहंदा आहिनि। हुननि जो हिकिड़ो समाजी सेटअप हूंदो आहे, समाजी ऐं अख़लाक़ी क़दरूं हूंदियूं आहिनि ऐं ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो दाइरो हूंदो आहे जंहिंजे अंदरि रही करे ऐं उन्हनि सभिनी अख़लाक़ी घुर्जुनि खे हू पूरो कंदा आहिनि। दोस्तों उन समाजी दायरे में रहंदे पंहिंजी सोच ऐं मिज़ाज खां अलॻि थी इनफरादियत खे छॾे इज्तिमायत वारो वहिंवार कबो आहे त जीअं हिकु मुस्बत माशरो जोड़े सघिजे जंहिंमें हर तरफ़ प्यार, मुहबत, पंहिंजाइप ऐं ख़ुलूस हुजे, हिक ॿिए लाइ दिलनि में कुशादगी हुजे ऐं मुहबतुनि जूं मालाऊं हिक ॿिए खे पाराइण वारा जज़्बा हुजनि।
हाणे अवांजे समातुनि ताईं पहुचायूं था। अवांजे ख़तनि ऐं अवांजे माणियल तहरीरुनि सां सजायल सिलसिलो सोचुनि जी सुरहाण। डिलियर खां मोहम्मद नवाज़ पोज़दार, मोहम्मद बख्श पोज़दार, अब्दुल्लाही मौरजो लिखनि था त अकुलमंद हमेशह सोचे पोइ ॻाल्हाईंदो आहे, जॾहिं त बेअकुल ॻाल्हाए पोइ सोचींदो आहे। अकुलमंद सां हिकु कलाक जी कचहरी करणु बेअकुल जे 100 कलाकनि जी कचहरी खां बहितर आहे। गुड गुलाम सेन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह लिखियो। शबनम गुल जे हिन शाइराना सिटुनि जी हिननि चूंड कई आहे त विखिरी वई हां गुलाबनि जियां, विखिरी वई हां गुलाबनि जियां, ॾींहं ॾिठे जे ख़्वाब जियां, वेझो रहीब सदा लॻे थो, वेझो रहीब सदा लॻे थो, रियाज़ीअ जे कंहिं हिसाब जियां। ऐं रियाज़ कॉलोनी नुसरत फिरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी, मीर हसन महर शाहन फ़कीर ॾाहिरी लिखियो त वॾो कमु हरगिज़ करियो पर वॾी दावा हरगिज़ न करियो। फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच लिखियो त जिन माण्हुनि जो सलूक तव्हां सां सुठो न हुजे तिन बाबति शिकायत न कंदा करियो, ऐं जेके अव्हां सां सुठो सलूक कनि तिन जो क़दुरु कंदा करियो। ॻोठ गुल मोहम्मद हिज़बाणी खां फ़कीर नज़र अली हिज़बाणी, फ़कीर नज़र अली नाज़ हिज़बाणी, मोहम्मद अवैस हिज़बाणी, मोहम्मद यूनुस हिज़बाणी ऐं मोहम्मद अनीस हिज़बाणी प्रोग्राम खे बेहद पसंदि कयो। ख़त लिखी वॾी महिरबानी जी दरगाह सखी जाम दातार खां सीनियर रेवले जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, दरगाह फ़कीर शेर फ़कीर ॾाहिरी, मेवो फ़कीर ॾाहिरी, फ़कीर गुलाम सेन ॾाहिरी, निज़ाम ख़ान ज़रदारी प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त लिखियो। अवां कुझु फ़नकारनि जा नाला लिखिया आहिनि त हिननि जा कलाम असांखे ॿुधाईंदा कयो। जी हा दोस्तो, वक़्तु ब वक़्तु इनशा ताला ही जेके फ़नकार अवां लिखिया आहिनि उन्हनि जा आवाज़ में कलाम अवां ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर लिखियो त हूअ हिते नाहे त छो नाहे, छो थो ईअं लॻे ॼण पहाड़ जी वरसी हुजे, मंज़रनि में ख़िज़ां जा पाछा छो लटकियल आहिनि, ऐं हर लम्हे खे एॾी लोछ छो आहे। हुन त चयो हो आउं सॾ सां गॾु आहियां, पोइ सभु कुझु एतिरो जल्दी बदिलजी सघिजे थो छा? हीउ सवाल न आहे, हीअ त मुंहिंजे पंथ जी एड्रेस आहे जेका मूंखां विञाइजी वई आहे। हाजी खान रिंद खां मोहम्मद हनीफ रिंद, एहसान अली रिंद, नियाज़ हुसैन रिंद प्रोग्राम में ख़त लिखी शामिल थिया। हिननि जे ख़त में कुझु बि ॿियो लिखियलु न आहे। दोस्तो, अक्सर अर्ज़ु कंदा आहियूं त प्रोग्राम में हिकिड़ो सिलसिलो मौजूदु आहे सोचनि जी सुरहाण, ऐं अव्हां कोशिशि करे उन सिलसिले लाइ मवाद मोकिलींदा कयो। कोटरी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, सूफ़ी फ़कीर ख़ादिम हुसैन चांडियो ऐं दिलवर हुसैन चांडियो जो बि ख़त असां ताईं पहुतो आहे। टंडे अलहयार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला चरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासकेली लिखनि था त काइनात जी सभ खां महांगी शइ एहसास आहे, पर उहा शइ दुनिया जे हर इंसान खे मुयसर नाहे हूंदी। तलहार खां तोतो जोणे जो लिखे थो त अव्हां खे पुकारे पुकारे रुनासी, अव्हां खे पुकारे पुकारे रुनासी, सॼण सूर सारे सारे रुनासी, अव्हां त रूह रंजाए छॾियो असांजो, ॾुखियो हर पल ज़िंदगी जो गुज़ारे रुनासी। शहर नवाबशाह खां मीर हसनैन अली ख़ासकेली ऐं ज़हीर अहमद जमाली जो बि प्रोग्राम जी पसंदीदगी मुतालिक़ ख़त असां ताईं पहुतो। वॾी महिरबानी जी शहर मोहब्बतेरो जतोई खां मज़हर अली भुट्टो, शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान मज़हर भुट्टो लिखनि था त कॾहिं त झुड़फुड़ मीहड़ा, कॾहिं त झुड़फुड़ मीहड़ा, कॾहिं त ऋण ई ऋण, कॾहिं त कुझु न आसमान ते, कॾहिं ख़ूब खिमण, कॾहिं त कुझु न पटनि ते, कॾहिं त धण ई धण, कॾहिं त वण ई वण, सावक सॼी सिंध में। ऐं बेगना मोरी खां मास्टर रबनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो हिननि पिणु प्रोग्राम खे बेहद पसंदि कंदे लिखियो आहे त असांखे फ़ौज़िया सुमरो, माई भागी, नूर बानू कज़बानू जे आवाज़नि में के यादगार गीत ॿुधाईंदा। जी हा दोस्तो, ज़रूरु इनशा ताला जेके अव्हां नाला लिखिया आहिनि
हाणे ही जेको कलाम आहे इहो कनायूं था, थी सघे थो त इन्हनि ई आवाज़नि मां को आवाज़ हुजे। ख़ासि अली खान, नबी बख्श ख़ासि अली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि अली, ताज मोहम्मद ख़ासि अली ऐं अब्दुल मालिक कादिर बख्श ख़ासि अली प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो त कोई गीत तोलाए लिखे थो पियो, कोई गीत तोलाए लिखे थो पियो ऐं राह तुंहिंजी ॾिसे थो पियो, किताबनि में ॻोल्हे ॻोल्हे शहर तुंहिंजा वॾी चाह सां हू पढ़े थो पियो, नाहे निंड शायदि प्रिय जे अखियुनि में तॾहिं चंड खे हू थके थो पियो। ऐं पंगरे खां अली नवाज़ मेमण, लाला नबील अली मेमण, नईम अली मेमण, एम असफ़हान मेमण ऐं नदीम राजा मेमण प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो, लोक अदब मां कुझु सिटूं हिननि चूंड कयूं आहिनि त खाइजे त खाराइजे, न त असुल न खाइजे,
लाइजे त निभाइजे न त असुर न लाइजे। प्रीतबाबाद खां मोहम्मद रहीम ब्रोही, अब्दुल रहीम ब्रोही ऐं मोहम्मद नवाज़ शर प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त साॻी चाहत ऐं मोहबत सां ख़त लिखी रहिया आहियूं, उमेद त प्रोग्राम में शामिल कंदा। जी हाँ दोस्तों, प्रोग्राम में तव्हांजो ख़त शामिल कयोसीं, पर हिन में का बि जवाब तलब ॻाल्हि न हुई। प्रोग्राम में दर हक़ीक़त बार बार अर्ज़ु कंदा आहियूं त हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे सोचनि जी सुरहाण। कोशिशि करे अव्हां उन सिलसिले लाइ कुझु लिखंदा करियो। ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे लॻ जुॾे खां गुलाम अली थेबो, लियाकत अली थेबो ऐं मुदस्सर अली थेबो, हिननि पिणु प्रोग्राम खे पसंदि कंदे कुझु फ़नकारनि जा नाला लिखिया आहिनि त असांखे वक़्तु ब वक़्तु उन्हनि फ़नकारनि जे आवाज़ में तव्हां कलाम ॿुधाईंदा कयो। जी हा दोस्तो, असां इहा ई कोशिशि कंदा आहियूं ऐं यकीननि अॼोके प्रोग्राम में पिणु उन्हनि ई फ़नकारनि जे आवाज़ में तव्हां कलाम ॿुधंदा हूंदा। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासि कली, नबी सर रोड खां मोहम्मद अली ख़ासि कली, मास्टर हबीबुल्ला ख़ासि कली, सिकंदर अली ख़ासि कली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासि कली, वफ़ा हाजी ख़ान ख़ासि कली जो लिखियलु ख़त, जंहिंमें सिर्फ़ु प्रोग्राम खे पसंदि कयो वियो आहे, ॿी का बि जवाब तलब ॻाल्हि कान्हे। शहर जुड़े खां भाई ख़ान टालपुर, हाकिम नवाज़ टालपुर ऐं मुख़्तियार अली मेमण जी चूंड। भाई ख़ान टालपुर जूं सिटूं आहिनि त रखी कदमड़ा कंडनि ते हलियो था ॾिसूं, रखी कदमड़ा कंडनि ते हलियो था ॾिसूं, ॿीहर पेर पंहिंजा छलियो था ॾिसूं, मिले थी मोट मोहबत में कहिड़ी वरी सूर सजण सां सलियो था ॾिसूं, हू ग़म थो ॾिए या ॾिए थो ख़ुशी, अॻियां झोल हुनजे झलियो था ॾिसूं, रोई हाल थी विया हीणा थम, रुना आहियूं ॾाढा खिलियो था ॾिसूं, दर्द दिलरुबा जो हरगिज़ न छॾिबो, महबूब सां यारो मिलियो था ॾिसूं। शहर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़कीर डायरी, मेवो फ़कीर डायरी, हिननि कुझु फ़नकारनि खे ॿुधाइणु चाहियो आहे, इंशाल्लाह ज़रूरु कोशिशि कबी। ॻोठां उदास मोहम्मद आलम शर बलोच, वफ़ा मंसूर आलम शर बलोच, सरफराज़ राजा ऐं परवेज़ आलम शर बलोच जी चूंड ई ख़ूबसूरत सिटूं त अव्हां साण मोहबत वतन जे नमूने, अव्हां साण मोहबत वतन जे नमूने, जुदाई ख़ज़ां जे पननि जे नमूने, अव्हांरीअ गुलनि में रही नाहे रंग त फ़िक्र आ बणायो फटनि जे नमूने, ग़मनि जा घेरा अंदर मंझि थी विया बिना प्यार जे दिल दफ़न जे नमूने, कया कोल हाथो मिठा मुरकंदे पिरी सेत पाड़ज वचन जे नमूने। अली ख़ान सरेवाल खां अलाए बचायो सरेवाल, हाजी विकियो सरेवाल, हिननि पिटाई सरकार जे हिन बेत जी चूंड कई आहे त वढे जिन वढियास वरी वेॼई से थिया, तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयूं रास, हींअड़ा तिनी पास घार त घायल न थिए, ऐं शहर हथूंगे खां काइमल भील ऐं जमा खे वञी चइजांइ जुदाई जाम थी वई आहे, पिरी तूं हाणे ॻोल्ही थो असांजी शाम थी वई आहे। कुझु महिरबाननि यादि कयो आहे, सांगड़ खां मोहम्मद सादिक लांडर प्रोग्राम ॿुधे पियो, फ़कीर अली अहमद शर असांखे यादि कयो, शहर पक्का चांग खां ग़ुलाम अकबर शर बलोच, फुलरियूं खां अहमद ख़ान मरी ऐं आबिद अली मलिक, कोठड़ी कबीर खां उस्ताद नाज़ खमीसो ख़ान सोलंगी ऐं फ़ौजी रब नवाज़ सोलंगी यादि कयो आहे, बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर असांखे ॿुधे पियो, जैकबाबाद खां मोहम्मद मीरन जखराणी ऐं ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलहयार ख़ान टालपुर पिणु यादि कयो। खोड़ सारा महिरबान आहिनि जिन जा नाला असां ताईं पहुता आहिनि ऐं असां कोशिशि कंदासीं त उन्हनि खे वक़्तु ब वक़्तु यादि कयूं, छाकाणि त तव्हां असांखे यादि कयो पिया, इहा ॻाल्हि असांखे यादि आहे, असां बिल्कुलु बि इहा ॻाल्हि विसारी न आहे।
मजबूर रहा तो सुध का न भर तू सुध का न भर तू उल्टा न कर मुझ दिल में तू आबादा यादा यादा मुझे हर दम दिल पर यादा 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 मुझे हर दम दिल पर यादा मुँह जो पहरियो प्यार तू आही साह सजण श्रीगार तू आही मुँह जो पहरियो प्यार तू आही साह सजण श्रीगार तू आही जो घड़ी आई जो घड़ी आई वेंदी जुदाई मुझ दिल में तू आबादा यादा यादा मुझे हर दम दिल पर यादा 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 मुझे हर दम दिल पर यादा यादा गुलड़ो मीरानी तू जो रहा दो तन्हा तो के को न छड़ींदो गुलड़ो मीरानी तू जो रहा दो तन्हा तो के को न छड़ींदो मिलण न थे भल मिलण न थे भल ॾिसण न थे मुंहिंजी दिलि में तू आबादा यादा यादा मूंखे हर दम दिल पर यादा यादा मुझे जानी करे परेशानी मुझे दिल में तू आबादा यादा यादा मुझे हर दम दिल पर यादा 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 मुझे हर दम दिल पर यादा गमर सियाल खां फफामुंडी रहमत सियाल याद कयो आहे अली बख्श सियाल सां गॾु आहे शहर उनटपुर खां फोटो कोसो असांखे ॿुधे पियो ॻोठ मोहम्मद उस्मान गाबार खां शमसुद्दीन गाबार ऐं नबी बख्श गाबार असांखे ॿुधनि पिया चनेसर ॻोठ कराची खां अमर रमेश कुमार खत्री कृष्ण लाल खत्री अरशद हुसैन ऐं मोहम्मद अमीन असांखे ॿुधनि ते यादि कयो आहे ऐं प्रोफेसर शाह मोहम्मद अथर रज़ा साहिब असांखे हैदराबाद में ॿुधनि पिया वॾी महिरबानी साईं अव्हांजी तव्हांजी पसंदि जो कलाम ज़िंदगी बख़ैर इनशाला ॿिए वारे अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं खाना ते मरीजन जो चेकअप जोड़न जो सूर जो मुकम्मल इलाज ऐं मशवरो अॼु ई हक़ ख़त्म थी वञे थो साह जी तकलीफ़ बिल जी तिरियुनि जो सड़ण जिस्म ॾींहं ब ॾींहं कमज़ोर चार
तिगड़ी खां आमिर अली दुर्गड़ी, इस्लामकोट खां जीवन कुमार महेशाणी ऐं मीरपुर ख़ास खां शकील शेर अहमद जरवार प्रोग्राम ॿुधंदे यादि कयो, वॾी महिरबानी अवांजी। बदीन खां एम रफ़ीक मलाह, बेबी फरज़ाना ऐं बेबी फिज़ा मलाह जी चूंड हिकु वणंदड़ ॻाल्हि त तौब रूह जो गुस्ल आहे, जेतिरा भेरा कंदा निखारींदो रहंदो। उन्हनि माण्हुनि खे यादि रखो जेके गुज़िरियल ॾींहनि में तव्हांजे तकलीफ़ुनि जो कारण बणिया आहिनि। हा, उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु यादि रखो जेके हर वक़्तु तव्हां लाइ दुआऊं कंदा रहनि था। मीरपुर बठोरे जे साईं अबू मेमन जो चवणु आहे त अहसान करण वक़्तु इहो न सोचियो त तव्हां उन शख़्स जी ज़िंदगी संवारियो पिया, बल्कि इहो सोचियो त तव्हां पंहिंजी आख़िरत संवारियो पिया। हिंगोर ने जे मोहम्मद हसन शर, मोहम्मद ख़ान शर, मोहम्मद अमीन शर ऐं मोहम्मद अनस शर लिखियो त सख़ी ऐं नेकदिल इंसान कॾहिं बि मुफ़लिस नाहे थींदो ऐं जेको अल्लाह पाक जे बंदनि में मोहबतूं विरहाईंदो आहे, अल्लाह पाक संदसि झोली हमेशह ख़ुशियुनि सां भरे छॾींदो आहे। ईबाड़ो गजू जे अल्लाहनो गजू जी चूंड नसीर नोड़े जी शाइरी। नसीर जेको टंडलयार सां तालुक़ रखंदड़ हिकु नाले वारी शख़्सियत हो, सहाफ़ती हवाले सां बि हिकिड़ो वॾो नालो हो त ज़ाती ज़िंदगी में पिणु हिकिड़ो बहितरीन किरदार जो मालिक ऐं खोड़ सारे ख़ूबियुनि सां मालामाल इंसान हो। अदब सां पिणु संदसि गहरी दिलचस्पी हुई ऐं कालम निगारी सां गॾोगॾु शाइरी पिणु संदसि पसंदि जी विंदुर हुई। नसीर खे बि वक़्तु असां खां करोना जहिड़ी उन आफ़त ज़रिए जुदा करे छॾियो, जंहिंखे अॼु बि कुझु माण्हू शायदि एतिरो संजीदा नथा वठनि ऐं उन करोना असां खां न ॼाण त केतिरा वॾा वॾा नाला खसे वरिता आहिनि। नसीर नोड़े चयो हो त गसनि ते धूड़ पई उॾंदी, वणनि जा टार पिया लुॾंदा। गसनि ते धूड़ पई उॾंदी, वणनि जा टार पिया लुॾंदा, ॿधी के पींघ पोतीअ सां उते के ॿार पिया लुॾंदा, तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। भरियल ई भर्त जा चोला बदन ते बाहि थी वेंदा, सड़ी सभु ख़्वाब ई वेंदा, चिताऊं चाह थी वेंदा, तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। बबुर जे टार तां गेरा उॾामी वरी ईंदा, बबुर जे टार तां गेरा उॾामी वरी ईंदा, ॾिसी तिन कतारुनि खे पिरी ॻोढ़ा तरी ईंदा, तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। लगड़ जीअं वाह में हूंदुसि, हवा ई ज़ोर थी वेंदी, हयाती ॿार जे हथ मां छॾायल डोर थी वेंदी, तॾहिं बसि ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं, असीं हिकु यादि हूंदासीं। कहना था